चई का कन जी चोटी लाहे ॾे तो नक जी चोटी लाहे ॾे सिर जी दानी नुमाए ऐं वाइदो ॾे त ॾियारे क़यामत हिन ॻोठ में न ईंदे हिन बादशाहीअ में न ईंदे चई जा मुंहिंजी ज़िंदगी राकास नाले हिन दुनिया में न ॿुधंदे सिर जी दान ॾे चई इहे निशानियूं ॾे वो घोबो खणी बरड़ बाकास ज़मीन ते रखी कुटे सटे नक जी चोटी बि लाहे कननि जी चोटी लाहे लटड़े में ॿधी लटड़ो छॾेसि हुन लटड़े में ॿधी हिन ॾे रवानो कयो चई हाणे वञा चई हाणे वञ पर हेॾे पहुचे न ॾिसजां मां बरड़ बाकास हे मुल्क मुंहिंजा आहिनि हाणे राकास वेंदो रहियो पोइते वो छोकिरी ऐं छोकिरो ॿई पंहिंजे कमरे में सुता पिया कुराड़ी हुननि जी माउ जेका इंतज़ार में त सुबुह ते हलंदासीं 5 माण्हू वठी हॾड़ियूं गुॾड़ियूं खणी दफ़न करायां बादशाह इंतज़ार में त भेड़ ते ॾोकण राज गॾु कराए हुनखे दफ़न करायां गुसल कफन ॾेई हुननि जा अॾा उज़बा हिन अहिड़ो कमु कयो रिलियूं हुन तो लाहियूं पर राकास मोटी वियो रिलियूं घोड़े ते रखी डिंगर डांर हेॾे होॾे करे साॻी जॻह ते अचे त घटि में घटि 52 54 सवड़ा जंहिंमें भाणा वेठो लिकियल आहे विहांव सॼे जूं सवड़ियूं उन ग़रीब खे घर त केरु कोन वठी वियो नी खट ते सुम्ही ऐं आव कयईं मथां सभिनी हंधनि में अंदरि घिरी वियो हिन अहिड़ो कमु कयो घोड़ी हुन पंजर सां ॿधी हिकिड़ी खट खाली पई हिकिड़ी रिलड़ी मथां विझी वञी करार सां सुम्ही पियो हाणे साईं मंझंदि सिजु आयो उथे ॻुठे बादशाह कोई न पियो माउ जा आंड्रा उथी पई हुनजो दर खड़काए अरे भाउ तो मूंखे बचो दफ़न कराए सभिनी खे ख़बर पई राकास आयो बि सही हवा आई ॻोठ में मींहं जूं कणियूं आयूं ज़रड़ाट आयो राकास आयो खाई वियो हलो 4 भाइर ॻोठ जा गॾु थिया निकिरी पिया ॿाहिरि मंज़िल करे वञी पहुता हुन कोठे वटि वञनि त छा ॾिसनि छिगल खटा उन में छोकिरी ऐं छोकिरो बा अमन जे सुता पिया मां ॾाढी ख़ुशि थी अड़े मुंहिंजे खे राकास कोन खाधो बादशाह बि गॾु हुयो बादशाह ऐलान कयो त बाबा जंहिं राति अॼु राकास मोटायो आहे अधु बादशाही वॾ धीउ जेका मुंहिंजी वॾी धीउ आहे उनखे मारींदुमि भले शादी करे भले ॼट हुजे जंहिं हेॾो थोरो मूं ते कयो आहे बाबा गोॾा ॾाढी रथ हणी हकल कई बादशाह खे बाबे गुॾे त बाबा मां मोटायो राहत अचो मां मोटायो तूं काथे मोटायो बाबे ॿिन्ही जा पाण मत पइजी आहे हण जो किलो राहत त राहत ज़मीन ते चई मां जो मोटायो अधु बादशाहीअ ते वॾ धी ते हण जो खंड सॼी बादशाही जेका रतो आ थी वई हो चई मां मोटायो चुप थी वई हिकिड़े विहांउ वारे खे सॾु कयईं हा हिकिड़े विहांउ वारे खे सॾु कयईं उन हरामीअ सॾु कयो त हेॾे उथी आहे ही भेण छा कोराम आहे चऊं त राकास मां मोटायो आहे चई हाणे ॻाल्हि ॿुध इहो बादशाह जंहिं ऐलान कयो आहे त वॾी धीउ अधु बादशाहीअ मां हुनखे ॾींदुमि पर हाणे माठ कर महिरबानी कर तूं हाणे हिकिड़ी महिरबानी कर इन बादशाह खे मुंहिंजो न्यापो ॾे त बादशाह सलामत तूं इहो ऐलान कर जेको राकास जी निशानी ॾींदो राकास उन मोटायो आहे राकास उन मोटायो आहे बादशाह कयो ऐलान त बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो राकास जंहिं मोटायो आहे उहो निशानी जे हाणे निशानी जो नालो आहे त रत जा नाला पिया त हुजे कंहिंखे निशान ॾिए नी चई यार मूंखे त कान्हे का उहो चई मूंखे बि कान्हे पर त मूं में कीअं हथ ॻंढे गुॾो चयसि आख़िर बाबा पाण में वरी ठा थी आहे बादशाह कनि बादशाहीअ जे करे ॾंडो ॾंडाणी हुजे बादशाह निशानी घुरी कंहिं खोई कान निकिती हे बादशाही तख़्त ते चढ़ियो जीअं बादशाह वेठो पेरनि मुछलियसि सरकारी राकास कन नक चप बादशाह हिन खां पुछियो तूं केरु आहीं चई मां महिमान आहियां किथां जो ई चई फलाणी विलायत जो आहे काॾे पियो वञी चई वञा पियो फलाणी विलायत छो पियो वञी चई घर खां ॾुखिया हुआसीं 2 भाइर हुआसीं जेको आहे सो ॾुखी पई गुज़रे ॻोठारनि तड़ाए छॾियो वञी पहुतासीं कंहिं मंज़िल ते हिते जो तुंहिंजे बादशाहीअ में आयासीं हिते रोज़ु ॿुधोसीं इन जे करे मूं चयो राकास खे मूं पंहिंजो मां पाण ॼां सॼी ॻाल्हि बादशाह खे कयईं बादशाह ॾाढो राज़ी थियो हिन ते बादशाह चयो हाणे मूं वटि धीउ वठि शादी कर ऐं अधु बादशाह ॼाए करार सां वेही रह हिन चयो बादशाह सलामत काॾे बादशाह जी धीउ मुंहिंजे मुंहुं पवे थी मां शादी कोन कंदुसि बाक़ी रुगो तूं मूंखे मथे ते हथड़ो रखो मां टुकुरो खावां तुंहिंजी बादशाहीअ में रहां बादशाह चयोसि भेण हेॾो बहादुर जंहिं राकास सां मोह ॾिनो आहे अहिड़े माण्हू जी मूंखे ज़रूरत आहे राकास बादशाह विहारे छॾियो हुनखे शरीफ़ चयो त अॻे हुआसीं निधण का न कंहिंजो हथु हूंदो न कंहिंजो को बांह हूंदी त बि एॾा ज़ुल्म कंदो जो ॻोठु परेशान अॼु बादशाह जे हथ ते जहिड़ा माण्हू पूराईंदो तंहिंखां मां भॼां अब हिकिड़ो वाणियूं हुजे उन शहर खां ॿाहिरि पासे ॾों शरीफ़ जो भॻो वञी वाणी वटि पहुतो वाणीअ खे वञी चयईं त वाणिया ॻाल्हि ॿुधई मूंखे नौकिरी ॾे हुन शरीफ़ चयसि मूंखे नौकिरी ॾे मां पेट गुज़र कयां त हुन चयसि यार तोखे नौकिरी त मां ॾियां
पर मुंहिंजो अहद इक़रार थियल आहे, वाइदो थियल आहे मुंहिंजो, तोखे नौकिरी मां ॼाणो, पर मुंहिंजो वाइदो थियल हूंदो आहे नौकरनि सां त बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो, जेको 12 महीना मूं वटि नौकिरी पूरी कंदो आहे उनखे पघार बि ॾींदो आहे ऐं अॻिते लाइ बि रखंदो आहे। जेको 12 महीननि मूं वटि अॻे बस कंदो आहे उनजो मां नक जी चोटी बि वढींदो आहे ऐं चप जी चोटी वढींदो आहे। वाणी चए मुस्लमान खे त भाषा ई वणे जी नी, चएसि जेको मूं वटि अॻे बस कंदो त मां हुनजी नक जी चोटी ऐं कन जी चोटी या चप जी चोटी कट पींदुसि, जे न करे त पघार तो ई खुड़ी आहे शुरू आहे। हिन चयो ठीकु आहे दादा मूंखे क़बूल आहे, मां हाणे बस ई कोन कंदुमि त मूंखे छो वॾींदे, मूंखे मिड़े टुकुर खपे। शरीफ़ चयो अदा रही पियो वाणीअ वटि, कुझु ॾींहं गुज़रिया, हे रही पियो बादशाह वटि, हो वञी रहियो वाणीअ वटि, ॿई भाइर विछड़िया हिक ॿिए खां, ॾाढी मंज़ल करे हो बि पंहिंजो गुज़र सफ़र पियो करे, हे बि वाणी बादशाह वटि रहियो। कुदरत अलाह जी हिकु ॼाणे अहिड़ो कमु थियो, उते बादशाह वटि हिकिड़ो पुराणो नौकरो सफ़ा खख ज़ाकिर शागम परे, हा भला वेंदी काॾे, उन सां वञी न ॻंढो गॾियो, बाबा बाबा करे वञी पेरनि ते कई किरिस, चई तूं मुंहिंजो पीउ आहे, मां तुंहिंजो पुटु आहियां, हाणे महिरबानी कर तूं मूं ते हथु रख, हथु त बादशाह रखियो आहे पर तोसां मां गॾु वञा। हाणे पढ़ आया वारा तव्हां जहिड़े हीअं ॿुधां। पोइ बाबा छा थियो, शेड्यूल थींदो नी ईअं थींदो आहे। पोइ बाबा छा थियो, हिकिड़े ॼाणे जो न स्टाफ न थींदो हलंदी पई, हाणे हिकिड़े ॼाणे छा थींदो, छा थियो जो उहो पोड़ो जंहिंखे बाबो सॾींदो हुई हरामी, उन ॼाणे उन पोड़े जो महलात में अंदरि सौदो सूदो वठणु वेंदो, ईंदो वेंदो घर में बादशाह जे में, ॾिठई त बादशाहज़ादी काई फिल्म तां काई प्रोग्राम तां मोटी आहे। अच्छा बेटा तव्हां जा वेंदो आहे ख़ुलासा थी विया ॻाल्हि ॿुधो सुकून ॾह थींदे ई ॻाल्हि छॾी थो वञे मसाले जा सुबुह ॻाल्हि कर तूं। हाणे बाबा पोइ छा थियो जो न अंदरि महिलात में सौदो बोदो वठी वेंदो हुयो, हिकिड़े ॼाणे छा थियो जो उन पोड़े बादशाहज़ादी ॾो मोटी प्रोग्राम तां जेका ज़ेवरात लाथी ऐं पंहिंजी उन कबट में रखी, उन कबट जे दरवाज़ो बंदि न कयईं त अंदरि सोन टपड़ पैसनि जो त खोड़ो लॻो पियो। हुन पोड़े चयो त भेणा सॼी उमिरि बादशाह ॾे ड्यूटी कई आहे, पघार मिली आहे, अॼु जे करे तो दाव हणा त कहिड़ो न मज़ो थींदो। ज़ेवर जो उतां उन पोड़े शख़्स खयां चोरीअ बादशाह जा, उतां का झुमकी ही जा पेरनि जी पायल हुई, हुन को हथ मूं छॾाए वई, हेठि संगमरमर चिप्सूं लॻला हुयूं, किरियूं त खड़को थियो, बादशाह जो उथियो त हिनखे भॼण जी वाह कान लॻी, हिकिड़ो कोट हो, उन कोट तो जो पोड़े टप ॾिनो न त बादशाह खे ॼंगूं हथ में अची वयूं, मुंडी ॿाहिरि, बादशाह वटि चोर 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 जो कयो, हू हरामी जो चौकीअ ते पहिरे ते माना महला ते पहिरे ते बीहारियो, बादशाह जो फिरी आयो न ॾिठई त अड़े त मारो पीउ आहे जंहिं मां रहंदो आहियां, बिस्मिल्लाह करे वठंदे वारनि मूं ऐं खणिजो खंजर उन हितां त मुंडी लायूं खई हलियुसि हरामी। बादशाह जो धड़ छिकियो त ज़राप जे सीने में हुन मुंडीअ को सवाइ हेठि हिसो लॻो, बादशाह चयो त चोर मुंडी कपाए भॼियो, धड़ टंगराई हाणे धड़ इहो जेको हिन चोर जो धड़ हाणे इहो कोन थो सोचे बादशाह ते मुंहिंजो नौकर आहे, बादशाह बि वाणिया बिस्मिल्लाह करे अदा बादशाह हुकुम नो जलादन खे त हाणे ॻाल्हि ॿुधो, हे जेको सिर आहे इहो वरी जंगल बयाबान में टंगियो, उते चौकीअ ते वियो, जेको हे सिर लाहिण अचे उनखे फांसीअ चढ़ायो, पकड़ियो त उन वारस ई आहे। हल बाबा वण में लाश टंगिजी वियो, लड़के थो पियो, हे फिरी वञी पोड़ी वटि पहुतो, हुन पोड़े जी घरारी वटि, पोड़े घरारीअ खे चई हे सुर सुञाणे थी, चई अड़ी ही त सुर मुंहिंजे मुड़ुस जो वठी गोॾा जो कुटी चुप करे फांसीअ चढ़ाईंदी बादशाह, घर मूं चोरी कई पियो, चई ज़ेवरात हे खणी वञे, ज़ेवर बि हथ मूं खसे बादशाह जे, सो मां मुंडी कपे खणी आयो न त तोखे बि सुबुह बादशाह फांसी चढ़ायो, ख़ानदान साड़ा वई आहियां, तेको हिकु ॿियो चङो आहे माठि करे वे, उन लोढ़ो हुजे लोढ़े जी खॾ हणी मुंडी दफ़न कयनि उते, पोड़ी बि चुप करे वई, हे बि चुप करे घुमे फिरे पियो, बादशाह वटि नौकर घणा, ॻण जी ॻाल्हि घणी, यादि को हुयो ई कोन। हल मुंहिंजा बाबा किसो हले पियो, हे चुप लाश उते लथो पियो आहे, टंगियो पियो आहे, नौकर हुनजा बादशाह जेके जलाद हुजनि उहे फिरनि था पिया, हे फिरी आयो हिकिड़े ॼाणे बानी उते बादशाह जे महलात में रहे पई, बानीअ खे सॾु कई अम्मा बानी हेॾे आहे, हरामी सभु कंहिंखे प्यारा हूंदा आहिनि, बानीअ चयो जी मुंहिंजा पुट लाल काथे, बानीअ खे चई हो जेके नौकर आहिनि न बादशाह जा जलाद जेके लाश ते चई हा, चई हुननि खे मानी उते वेझी मिले थी, कंहिं बि शइ जी ज़रूरत कान्हे का, हाणे तूं महिरबानी कर इन्हनि ॾे शाम मानी न मोकिलिजां, बसि हाणे मानी जी बंदोबस्तु हुनजी उते थी वेंदी आहे। हाणे राति जो हुन नौकरनि ॾे मानी न वई ऐं बादशाह चयो त जेको लाश छॾे हेॾे होॾे थींदो मां फांसी हुनखे चढ़ाईंदुमि।